हिकिड़ो हो ठग हिकिड़ो हो शरीफ़ हुआ पाण में ॿ भाइर। हाणे शरीफ़ सां गॾु पंहिंजी माउ ठग त हूंदो हो, हिते उते ठगियूं कंदो हो। हाणे जेको शरीफ़ वीचारो हो सो वेंदो हो, काठियूं वग़ैरह वढींदो हो, उन मज़ा गुज़र सफ़र पंहिंजो कंदो हो, पोड़ी माउ साण गॾु। हाणे ॾींहुं वक़्तु गुज़रंदो रहियो, पोड़ी वीचारी गुज़ारे वई। उन बादशाही में ही ॿई भाइर, हिकिड़ो ठग हिकिड़ो शरीफ़ रहंदा हुआ। पोड़ी वीचारी जो गुज़ारे वई, पोड़ी खे त वञी पूरे आया, तीजा ख़त्मा सभु वञी मुकमल थिया। हाणे शरीफ़ चवणु लॻो पंहिंजे भाइर खे, ठग खे चवणु लॻो त अदा ॻाल्हि ॿुध, ठगियूं त तूं एतिरियूं कयूं आहिनि माण्हुनि सां, हर माण्हू अचे थो तुंहिंजी गिला खणियो मूं वटि। हाणे जेका अम्मा हुई साहब वई गुज़ारे, हाणे हल त हलूं हीअ बादशाही छॾे, माण्हू शिकायतूं तुंहिंजूं तमामु जाम खणी ईंदा आहिनि। ठग ॿाहिरि चवणु लॻो त भाउ चलो ठीकु है, जेकर तूं चवीं थो त पाण हितां हलिया था हलूं टपड़ खणी। हिननि वेचारनि मिड़ी को अबरा सबरा टपड़ा को हिननि खयां, ॿई ॿाहिरि निकिता। हाणे उहा बादशाही छॾे हलंदे हलंदे कंहिं अहिड़ी झंग में आया। हाणे उन झंग में जा हुआ ॿ रस्ता। शरीफ़ ॿाहिरि चवणु लॻो उन ठग ॿाहिरि खे त भाउ ॻाल्हि ॿुध, रस्ता आहिनि ॿ, हिकिड़ो वञे पियो उतर, हिकिड़ो वञे पियो ॾखिण। जे तूं वञी ॾखिण त आउं वञा उतर, जे तूं वञी उतर त आउं वञा ॾखिण। ठग भाउ चवणु लॻो त अदा आउं वञा थो ॾखिण तरफ़। ठग वाइण वारो भाउ उहो निकिरी पियो ॾखिण रस्ते। हीउ वीचारो शरीफ़ ग़रीब माण्हू भले मां भलो सो निकितो उतर तरफ़। हाणे उहो शरीफ़ माण्हू हलंदे हलंदे कंहिं अहिड़ी अची जॻह ते पुॻो जिथे मुसाफ़िर खानो हुजे, उते ई रही पियो। राति हुन उते गुज़ारी। जॾहिं अची सुबुह थियो त को माण्हू हिन खे गॾियो, पुछा करणु लॻो त अदा ॾे ख़बर, हिते हिन इलाइक़े में हिन बादशाही में का मज़ूरी आहे या न? चई अदा हिते त का अहिड़ी मज़ूरी हेॾां होॾां को आहे कोन, बाक़ी हिन इलाइक़े में फिलाणे हंधि हिकिड़ो वॾो वापारी आहे, तमामु पैसे में पुर आहे, जेकर उहो रखंदो त तोखे मज़ूरी ते रखी छॾींदो, तूं भले हलियो वञ उन वटि। चई अदा ठीकु है, आउं वञा थो उन वटि। हीअ अबा हाणे निकिरी पियो उतां, हलंदे हलंदे पुछाऊं ॻाछाऊं कंदे अची सिधो उन वापारी वटि आयो। वापारी खे चवणु लॻो त तो वटि को कमुकार आहे, आउं कमुकार करण जे लाइ तयारु आहियां, मुसाफ़िर माण्हू आहियां, मज़ूरी जे हवाले सां निकितो आहियां। जी बाबा कमु मूं वटि तमामु जाम, कमु तोखे करिणो पवंदो पर लिखत वठंदोसीं। जी बाबा लिखत ॾियण जे लाइ आउं तयारु आहियां। चई लिखत इहा अथई, कमु मुंहिंजो तोखे करिणो पवंदो, 12 महीना कमु तोखे करिणो पवंदो ऐं 6 महीने जी तोखे पघार ॾींदोसीं। जेकर इन 12 महीननि जे विच में भॻे या वेह हलियो त पोइ तोखां आउं पघार त टको बि कोन ॾींदोसीं, रुपियो बि कोन ॾींदोसीं, पर तुंहिंजो नक वढींदुसि। इहा ॻाल्हि तोखे मंज़ूर हुजे त लिखत मूंखे ॾे, जे ना त पोइ तुंहिंजी मर्ज़ीअ भले हलियो वञ। हाणे हीउ वीचारो मजबूर, हिन वटि कमुकार त को हुजे ई न। तो चवणु लॻो त बाबा मूंखे मंज़ूर आहे, आउं कमुकार करण जे लाइ तयारु आहियां। हीउ हाणे उते रही पियो उन वापारी वटि कमु करणु लॻो। हाणे उते हाणे हिन वारो भाउ को हलंदे फिरंदे अची हली कंहिं अहिड़े इलाइक़े में अची पुॻो। ॾिठईं त हिकिड़ो बादशाह जी बादशाही में ॻोठु हिकिड़ो वॾो तमामु हुजे। आयो अची उन ॻोठ में हिकिड़ो घरड़ो हुजे, आयो अची उन घर जे ॿाहिरां बीह अची सॾु करणु लॻो। कुराड़ो हिकिड़ो निकितो, कुराड़े जो असुलु रोज़ु राड़ो हुजे। रोज़ु राड़ो जॾहिं हुजे, हिन ॾिठो त भैया छा मसइलो आहे, शाम वारे टाइम ते अची पुॻो, सिॼ लथे वारे टाइम ते। चई अबा ॾियो ख़बर, ख़ैरु आहे वारा, तूं काका कुराड़ा रोईं पियो, ख़ैरु आहे? चई बाबा रोयां इन जे करे पियो जो सांझी मुंहिंजी धीउ आहे हिकिड़ी जेका वेंदी मरी। चई तुंहिंजी धीउ वेंदी मरी, ख़ैरु आहे? चई उहो इन जे करे जो सांझी ॾाइण ईंदी मुंहिंजी धीअ खे खाई वेंदी, जुमे जी राति आहे। चई जुमे जी राति ॾाइण ईंदी खैर? चई हा, हिन बादशाही में ईंदी आहे, जुमे ॾियां ईंदी आहे, तो बादशाह चवंदो त हर माण्हू माना जुमे ॾींहुं तां खाई वञे, सो हाणे ईंदी खाई वेंदी हली। हाणे छोकिरी मुंहिंजी हिकिड़ी, हिन चयो त काका कुराड़ा तूं रो न, तूं मूंखे पंहिंजे घर वठी हल, आऊं ॼाणा इहा ॾाइण ॼाणे। चई हा, हिन खे वठी अवा घर में आयो। हिन वटि को टुवाल को कपिड़ो हो, ठग वटि खणी अची उन छोकिरी जे मथे ते रखी। चई तूं ॾींहं क़यामत ताईं मुंहिंजी भेण आहीं। कुराड़े खे चई तूं मुंहिंजो पीउ आहीं। हाणे हिन लाइ मानियूं वग़ैरह पची वियूं, हिन मानियूं साईं खाधियूं, मानी खाए दंग कयो। हाणे राति वारो टाइम अची, हाणे उन राति जो उन छोकिरी खे ॾाइण खाइण ते आई। इते ही चवणु लॻो उन काके कुराड़े खे, काका कुराड़ा ॾे ख़बर पाण वटि को अहिड़ो हथियार वग़ैरह आहे या न? चई बाबा ग़रीबनि वटि किथां हथियार, हर हिकिड़ो आहे, उन हर में जेको घोॿो आहे उहो घोॿो आहे, उहो मौजूदु आहे, बाक़ी ॿियो को हथियार कोन्हे। चई इहो घोॿो बि मूंखे ॾे।
अवी घर खां ॿाहिरि न निकिरजो, खट हिकिड़ी मूंखे ॾियो, हिकिड़ी रिली ॾियो, ॿाहिरि आऊं थो सुम्हां। जी हाँ। हाणे छोकिरी उहो कुराड़ो पीउ ऐं धीउ अंदरि सुम्ही रहिया, ही खट खणंदे ॿाहिरि रिली विछाए ऐं घोॿो खणंदे साण ई खट जे हेठि ताईं सुम्ही रहियो, खट कयो ताईं रिली विछाए ऐं हाणे ताईं वेठो हुजे इंतज़ार पियो करे ॾाइण जो। थोरी देरि खां पोइ अबा ॾाइण जो अची कड़की अची छा खणी जो ॾिसे त भञा खट ख़ाली रिली विछाई पई। जी बादशाह मूंसां दोखो कयो, बादशाह जी बादशाही में हाणे हिकिड़ो माण्हू बि कोन छॾींदसि, सभु खाई वेंदसि। अची रणू करण लॻी ची न छॾींदसि सभिनि खे। इते ताईं ही खट जे हेठां खणी निकितो, ची तूं थींदी केरु ऐं सभु तुंहिंजे पीउ जा आहिनि जेको सभिनि खे तूं खाईंदे, सभु ॼणे खणी रखिया अथई जो खाईंदे तूं। ॾाइण जो हिनखे ॾिठो ची तूं आहीं केरु? ची आऊं आहियां बरड़ बाकास। बरड़ बाकास जो नालो ॿुधो अथई? ॾाइण चयो त हाओ, बरड़ बाकास सभिनि खां वॾो, देवनि खां ई वॾो, हर शइ खां वॾो, ची वॾो त पोइ आऊं उहो आहियां। ची हाणे न बचंदे। ची न बसि मूं मज़ा हथ कढ, तूं बरड़ बाकास जो आहीं, बरड़ बाकास खां हर को ॾिजंदो, ॾाइण बि ॾिजंदी हुई। ॾाइण हुजे हिकिड़ी कुराड़ी, हिकिड़ी पोड़ी पीरसन हुजे। ची बसि आऊं वञा थी। ची न, ईअं तूं कीअं वेंदे? न छॾींदोसीं। ची मूं मज़ा हथ कढ। ची हथ तो मज़ा आऊं कीअं कढंदा? खणी इन वटि जो घोॿो पियो ठका जो कराई ॾाइण खे मथे वारो। ॾाइण जो ताईं रत अची वहण लॻो, रत कुता ई न चटिन। वञी हेठि किरी ॿ टे हई घोॿा। ॾाइण चवण लॻी त ही छा आहे? ची हीअ अथई मुंहिंजो ॾंद। ॾिठे जो खणी ची हेड़ो तुंहिंजो ॾंद? ची बरड़ बाकास त आऊं आहियां। ची तूं बरड़ बाकास आहीं, हेड़ो तुंहिंजो ॾंद? पोइ बसि मुंहिंजी छॾ जान, आऊं वञा थी, वरी न ईंदसि। ची पोइ का निशानी त मूंखे ॾे, वञी जो बादशाह खे ॾेखारियां। ॾाइण चवण लॻी त मुंहिंजा हूंदा आहिनि वॾा नुंहुं तोखे हिकिड़ो ॾियां थी। इन्हीअ नुंहंनि जे वसीले त असीं हर शइ माना खोटे करे माण्हुनि खे खाइण करणु वॾा नुंहुं आहिनि मुंहिंजा। ची नुंहुं आहिनि त हिकिड़ो लाहे ॾे। हाणे जे अगरि आहे मुंहिंजी हिन इलाइक़े में ऐं बरड़ बाकास आहे न, त पोइ कमु अहिड़ा कंदो वञी जो तूं यादि कंदे। ची न आऊं कोन ईंदुसि। रत जो अबा हाणे हिन जो वह लॻी पई हुजे। ॾाइण अबा पंहिंजो नुंहुं ॾेई हिनखे ऐं हली वई। खट जो पई हुई, ही हुते साईं सुम्ही रहियो, खट ते साईं सुम्ही रहियो। राति जो अची माना असुर अची थियो, वरी हुन खट तां माना लही करे चई हिते गर्मी लॻी पई, वञी ॿाहिरि किथे सुम्हां। अबा हाणे आयो हुते ॿाहिरि, डबण ते रिली विछाए हुते सुम्ही रहियो। जॾहिं अची सुबुह थियो, बादशाह चयो पंहिंजे वज़ीर खे, जी वञी ॾिस इन कुराड़े जी छोकिरी धीअ ॾाइण मारे छॾी हूंदी, वञो हिनखे दफ़नायो कयो, पुराए अचो। वज़ीर जो खणी उतां निकितो, आयो वञा ॾिसे त खट ते का शइ न हुजे, हेठि रत हारियो पियो हुजे, रत साईं हुजे ॾाइण जो, रत हारियो पियो हुजे। अची सॾु कई कुराड़े जी, चवण लॻो त ही छा मसइलो थी वियो? कुराड़ो ॿाहिरि निकितो, अची ॾे ख़बर तुंहिंजी धीउ आहे कोन, रत हेठि पियो आहे छा? इन लाश खे बि गेले वई छा? कुराड़ो चवण लॻो वज़ीर खे त वज़ीर ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी धीउ सही सलामत वेठी आहे। अची तुंहिंजी धीउ सही सलामत वेठी आहे, पोइ ही रत खट ख़ाली, ही छा थी वियो? ॾाइण किॾां वई? छा थियो? कहिड़ो मसइलो? कीअं? कुराड़ो चवण लॻो त बाबा मूं वटि राति आयो हिकिड़ो मुसाफ़िर, उन मुसाफ़िर इहा महिरबानी कई, उनजो ऐं ॾाइण जो को मुक़ाबिलो थियो आहे। पोइ हाणे ख़बर कीअं थियो, छा थियो? जी पोइ इहो आहे किथे? जी ख़बर कोन्हे, हिते किथे हूंदो, हो त ॿाहिरि सुतल। खणी जो बा वज़ीर ऐं कुराड़ो निकिता हिनखे हेॾां होॾां ॻोल्हण, छा खणी जो ॾिसनि ही कंजर हुते डबनि ते रिली विछायो ऐं सुतो पियो हुजे। अची उतारियो, चइबा ॾे ख़बर। चइबा जेका पुछ। जी राति ॾाइण खे छा कई, कीअं कई? ची ॾाइण वई, ॾाइण खे जो ॿ टे घोॿा आयमि, ॾाइण हाणे कोन ईंदी, ॾाइण खे मूं भॼाए छॾियो, अव्हां जी बादशाह या शाम त मूं लाथी। चई वञा वाजो कमु कयो आहे। हितां जो बा खणी वज़ीर इहो वञी बादशाह खे सॼी ॻाल्हि करे मूं ॿुधाई। चई हाणे हीअ हमरा हीअं कमु करे। चई वञा वाजो कमु कयो, हमरा सभा दिलेर आहे, अले कॾहिं खां वठी इहा शामत इहा ॾाइण अची इन ॻोठ ते कड़को कयो त रोज़ु माना जुमे ते 8 ॾींहं माना माण्हू खायो वेंदी हुई। हिन त माना वॾो कमु करे, वॾो दिलेर अची हिनखे वठी अचनि, ख़बर त वठूं कीअं मारी आहे, पक त वठूं, हिन खां का निशानी विशानी त वठूं। हिनखे खणी जो आहे पेश कयूं। आयो, ची ॾे ख़बर, ठग त हो। ची जेका पुछी बादशाह सलामत। ची ॾाइण खे वाक़ई भॼाए छॾी, मारे छॾी? ची मारियो कोन अथमि, पर भॼाए छॾियो अथमि, धक हुनखे सुठा आया अथमि। ची पोइ तूं दिलेर, जी पोइ का निशानी ॾे, मञूं असीं ॾिसूं। बादशाह चयो निशानी हवा हिन खणी नुंहुं जो अची हिनखे ॾेखारियईं। चई ही ॾिस नुंहुं। चई हाओ भले वाजो कमु आहे, तो माना ॾाइण खे तो माना भॼाए छॾियो। चई बा इहो अथई। चई तूं दिलेर जे, हाणे तोखे आऊं पंहिंजी धीअ थो ॾियां, शादी थो करायां तोसां, तूं वॾो दिलेर आहीं ऐं हिते ई रह, तोखे बंगला इहे सभु ठाराए थो ॾियां। हिन चयो त बादशाह सलामत, बिल्कुलु धीउ पंहिंजी भले मूंखे परणाए, पर फिलाणे हंधि मुंहिंजी हिकिड़ी भेण, हिकिड़ो मुंहिंजो पीउ कुराड़ो रहे थो, उते मूंखे बंगलो ठाराए ॾे।
बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे बा 10-15 ॾींहं में महल जी बंगलो सुठो तयारु थी उन कुराड़े वटि बादशाह ने कराए ॾिनो धीउ बि परणाए ॾिनी हाणे ताईं कुराड़े जी धीउ हिन वारी ज़ाल ताईं वेठा हुजनि उते हाणे जो उहे वेठा हुजनि त हिन खे अची भाउ जी यादि सतायो चवणु लॻो त भेण मुंहिंजो शरीफ़ भाउ ख़बर कोन्हे किॾां हले कहिड़े हाल में हूंदो किथे हूंदो वञी ख़बरचार त वठां सही हाल अहिवाल त वठां हले किॾां वियो हलियो इलाही टाइम थी वियो हलियो आहे कुराड़े चवणु लॻो त काका तूं मुंहिंजो पीउ आहीं मूं तोखे पीउ कयो आहे हाणे मुंहिंजी ज़ाल बि हिते अथई हीअ मुंहिंजी भेण अथई तव्हांरी धीउ तूं मुंहिंजो पीउ आहीं मिल्कियत तमामु मूं वटि जाम आहे बादशाह जेका मूंखे ॾिनी आहे हाणे तूं वेठो हुज ऐं इन छोकिरियुनि जी जांच वग़ैरह पियो कजांइ पैसा वैसा अथई खाइजांइ पीजांइ रहणु आउं वञा थो मुंहिंजो हिकिड़ो भाउ आहे उनखे ॻोल्हे अचां कुराड़ो चवणु लॻो त बाबा वञ तुंहिंजे भाउ खे ॻोल्हे आ हीअ जो खणी हवा निकितो हाणे हलंदे हलंदे आयो अची उन इलाइक़े पुॻो ॾिठईं मुसाफ़िर खानो अची उन मुसाफ़िर खाने में रही पियो होॾां उहो नारो भाउ उन सेठ वटि कमकार करे 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 बेज़ार थी वियो हलियो चवणु लॻो त आउं थकी पियो आहियां सेठ खे जवाबु ॾिनो सेठ आउं हाणे वञा थो थकी पियो आहियां कमु नथो मूंखां पुॼे चई पोइ पघार कोन ॾींदो अथई चई न खणी पघार चई पोइ नक वढींदो अथई चई वढ खणी नक पर मुंहुं मुंहिंजा हथ कढ वापारी अथई वॾो हरामी उन वापारी छा कयो जो नक जी चोटी वढे ॾियण वारी ऐं हिनखे कई रवानो पघार बि कोन ॾिनी उतां जो ई निकितो सूर में सफ़ा माना सड़ियो पियो हुजे नक जी चोटी जो वढियलु हुजे आयो अची उन मुसाफ़िर खाने में रहणु लॻो हाणे मुसाफ़िर खाने में जो रहणु लॻो हीअ बि कंजर पासे में सुतो पियो हुजे हाणे हिन वीचारे खे सूर ऐं तकलीफ़ हुजे चिंगे पियो हिन जो खणी उथियो थोरी ऊंधा लॻी पई आहे हेॾां होॾां खणी ॾिठी चई ॾे ख़बर केरु आहे छा आहे चई फिलाणो हीअं हीअं हिन खां पुछाए चई फिलाणो हीअं ॻाल्हि हाणे आवाज़ु हिननि जो थियो हाल अहिवाल हिननि वरिता खणी ॾिठो चई अदा तूं आई चई हाओ चई अदा तूं आई चई हाओ दा चई ॾे ख़बर ख़ैर आहे तो तव्हां ठग चवणु लॻो शरीफ़ भाउ चई अदा ॻाल्हि न पुछ हीअ मसइलो हीअं आहे चई मतिलबु तुंहिंजो हुन नक वढे वरितो चई हाओ नक यार वढे वरितो चई बसि छॾे इन खां पोइ ॾिसूं था हल तूं पंहिंजे घर अबा ठग बि पंहिंजी सचाई सॼी हक़ीक़त करे ॿुधाई वार ते ॿई ॿाहिरि अचनि पिया चई हीअ मसइलो हीअं थी हलियो सो भलो कमु थी हलियो बंगला आहिनि हर शइ ॾांहुं शरीफ़ चवणु लॻो त बाबा सही आहे हिन वीचारे जो वठी पंहिंजे घर आयो शरीफ़ खे उहो ठग चवणु लॻो भाउ चई ॻाल्हि ॿुध तुंहिंजो हुन नक वढियो आहे चई इन सां पलांद ज़रूरु थींदो इन वापारी खे न छॾिबो पलांद अहिड़ो कंदो जो वञी यादि कंदो चई अदा भले ठग त हुई हो न उतां ई निकितो हलंदे हलंदे सिधो अची उन वापारी वटि वापारी चवणु लॻो वापारी ॻाल्हि ॿुध मुसाफ़िर माण्हू आहियां कम जी तलाश में निकितो आहियां अथई को कमु चई हा बाबा कमु तमामु जाम चई पर मुंहिंजा शर्त लिखत करे वठंदो नी चई हा चई ॿुधा चई बाबा तोखे 12 महीना कमु करिणो पवंदो पघार तोखे 6 महीननि जी ॾींदो जेकर 12 महीननि जे विच में भॻे त नक जी चोटी वढींदो अथई चई मूंखे मंज़ूर चई मंज़ूर पोइ सही आहे इते ठग चवणु लॻो त चलो ठीकु आहे पोइ मुंहिंजो बि शर्त आहे चई तुंहिंजो वरी कहिड़ो शर्त आहे चई जॾहिं तूं लिखत वठींदो त आउं बि लाज़मी लिखत वठां न चई ॿुधा कहिड़ी चई जे अगरि 12 महीननि जे अंदरि तो मूं मुंहिंजा हथ कढियो त आउं कननि जूं पापड़ियूं बि वढंदो अथई नक जी चोटी बि वढंदो अथई चई इहो वरी कीअं चई कीअं वरी कीअं चई तोखे कम मां कढंदी कोन चई तूं कढी न कंदी पर लिखत पोइ बि सही आहे न कंहिंजो मुंहुं न रखंदी लिखत आहे बाबा माण्हू चङा भला फिरियो वञनि लिया बेमान थियो वञनि लिया बणिया लिखत लाज़मी आहे चई बाबा ठीकु आहे सेठ बि हिनखे लिखत ॾिनी हिन सेठ खे लिखत ॾिनी उन वापारी खे इत रखे हाणे हुन साईं वापारी वटि को धन मेहन जो ॾिनई हिनखे जी वञी चार ही कंजर ताईं मेयूं कायो तां निकितो चारींदो ठक सलामत अची कहिड़ी जॻह ते चारे पियो उतां को हाणे माल वारा जेके वापारी हूंदा आहिनि उहो वापारी आयो हिन वटि चई ॾे ख़बर मेह विकिणी थो न हिन जो मेह विकिणां थो मेह जा पैसा रुपया 30,000 उन टाइम ते वॾी ॻाल्हि हूंदी चई 30,000 वठंदो अथई चूंडे मेह खणा हाणे हुनजे पेज जी मेह हुई कोन हिन जो हवा खणी जो ॾिठी मेह हिनखे वणी 30,000 जी मेह हिकिड़ी काई हिन वरी चयो त यार ॻाल्हि ॿुध वञी हुए थो 2 मेयूं ॿियूं बि काए वञ ग़रीबनि खे वञी ॾे खीर वग़ैरह पीअनि 12 महीननि जे लाइ जे अगरि पैसा ॾिनऊं त ठीकु आहे न त पोइ पाण काए वेंदसि या भले बिठूं हुजनि इहा ॻाल्हि जो हुनखे मिली अबा हुन 8-10 मेयूं काए ऐं निकिरी पियो का शइ न रही धन सॼो अमरा खे माना ॾेई छॾी हीअ साईं उतां वापसी जो अची वरियो वापारी जो ॾिठो त माना ख़ाली पियो अचे कंजर माना मेयूं हिन केॾां करे छॾियूं का शइ कोन्हे पुछा करणु लॻो ॾे ख़बर मेयूं केॾायूं चई बाबा ॻाल्हि ॿुध मेयूं चाढ़ण वियो त ग़रीब अची वरिया चवणु लॻा त असां वटि खीर कोन्हे वञी खीर पीयूं मेह असांखे ॾे बाक़ी असीं पाणे 12 महीननि खां पोइ वापारी सां हिसाबु किताबु कंदासीं मेयूं मूं हुनखे ॾेई छॾियूं चई तो कमु लाहे ॾिया कंजर का शइ न कई भेण तबाही करे हेॾी मेयूं ॾेई हेॾी हाणे इहे कहिड़ियूं मिलंदियूं
ची बाबा हाणे चयूं त मूं ॾेई छॾियो चई वाह ठीकु आहे चई हाणे हीअं कर ढगियूं काए वञ हाणे वञी इहे चार हीअ धन ढगियुनि जो काहे जो निकितो चारनि जे लाइ हलंदे अची अहिड़े इलाइक़े में आया उन बादशाह जी का बादशाही जे अगरि माल उॾां मटे आयो दरिया खे टुपी त उहो माल सम्झ न बचियो हीअ साईं ठेड़ हरामी ठग हरामी छा कयईं जो उते आयो मेहूं चारींदे उन ढगियूं चारींदे ढगियुनि खे जीअं हा हकल कयईं अबा दरिया टुपी हुन पासे दरिया टुपी हूंदा हाणे उते जा माण्हू ही हू जेको उन बादशाही जा ढगियूं हवा हिन वारी वियूं हुतां सां वापसी वरियो जॾहिं हिन वापारी ॾिठो त हीअ कंजर वरी अॼु बि ख़ाली पियो अचे पुछा करण लॻो ॾे ख़बर जी ख़बर ख़ैर जी ढगियूं केॾां गई वापारी ढगियूं चारींदे जेको परियां हुन पार वियूं बॉर्डर क्रॉस करे हुन बादशाही में चई वञा वाजो कमु कई उन बादशाही में जेको बि माल माण्हू वञे थो सो बचे ई कोन थो कमु तो मुंहिंजा लाइ वञा मुंहिंजी तबाही थो करे अहिड़ी का शइ न छॾियो मेयूं अॻु में विञाई ढगियूं बि विञाई चई हाणे आउं छा करियां मूंखे कहिड़ी ख़बर ढगियूं मटेयूं चई तबाही करे हेॾी वञा कंजर चई हाणे हीअं करे ई उठ अथई काहे वञी हिननि खे चार उठ काहे ताईं हाणे निकितो उठ बि 6-7 हुजनि काहे निकितो हाणे चारे पियो जत हिकिड़ो अची निकितो जत वरी हिन उठनि जा रिढनि जा हिन जा शौक़ीन जत जो खणी आयो हिन वरी ॾे ख़बर उठ विकण जे हाओ चई घणा पैसा चई उठ जा पैसा थी 50,000 चूंडे खण हिन बा 50,000 न उठ किड़ियो खयो चई हाणे उठ ॿ टे ॿिया बि आहिनि खणी वञ माण्हू जीअं आउं भलो वञी माण्हुनि खे ॾे खीर पीअनि कारोबार कनि रोज़ी कनि 12 महीननि खां पोइ जेकर पैसा उन्हनि थी वञनि ठीकु आहे न त पोइ आउं काईंदो फ्री में हाणे जेके का शइ मिले उहो ई खणी वञनि इन भाउ सभु उठ काया जत काहे निकिरी पियो हिन कयो सॼो माना वापारी खे ख़ाली उतां जो वरी आयो वापसी अचे पियो वापारी जॾहिं ॾिठो हुजे हीअ कंजर वरी अॼु बि ख़ाली पियो अचे उठ भञा ॾेई छॾी आहे चई ॾे ख़बर उठ चई फिलाणो हिकिड़ो जत आयो चई सेठ सां पियो हिसाबु किताबु कंदासीं वापारी सां उठनि जी असांखे ज़रूरत आहे ॾे उठ खीर पीयूं वञी का रोज़ी वोज़ी करियूं पोइ 12 महीननि खां पोइ वापारी खे पिया हिसाबु किताबु कंदा चई निकर वञा कंजर कमु लाए छॾिया थी मेयूं मुंहिंजियूं विञाई ढगियूं मुंहिंजियूं विञाई उठ मारा भलोड़ विञाए छॾी का शइ न छॾी वञा निकर हाणे आहे का शइ कोन छा ते तोखे ते रखां माल सभु मारो विञाए छॾी चई बाबा ईअं आउं कोन निकिरंदो लिखत आहे चई लिखत खे हाणे गॾु ई निकर चई पोइ लिखत जेका आहे पोइ उन में तूं जेको पंहिंजो इहो कननि जूं पापड़ियूं मूंखे वढे ॾे नक जी चोटी वढे ॾे हिन चयो त बाबा हाणे चलो ठीकु आहे इहा कननि जूं पापड़ियूं मूं वढ नक जी चोटी वढ पर टर हिन वाह हू खणी आयो गोबो गॾो हिन वटि गोबो जो हिन वटि गॾो भञा वाह जो कमु वर में हणियो आयो अची कन जूं पापड़ियूं वढी अची नक जी चोटी ते रखी नक जी चोटी ते रखी अची घसी हुनखे ॾाढी सूर थियो अची छा थो करे चई छा वरी छा मुंहिंजो भाउ तो वटि आयो भञा हुन तो वटि माना हुन तो रिबान कई 12 महीननि जी 6 महीननि जो पघार तूं ॾींदे नक कपींदे नक तो हुनजो कपे वरितो तूं भञा कंजर वापारी भञा कई माण्हू तो अचंदा सभिनि सां ईअं थो करी असीं त भञा ठग पर तूं असांजो ई माना बाबू कई न वीचारे तो ईअं नक वॼाऊं था ऐं 12 महीना तो वटि जेको कमाए करे वरी पघार तूं हुननि खे 6 महीननि जी ॾींदे कंजर भञा तोखे न छॾींदसि अची रही उहो गोबो घसे ठका जो कराई चोटी हवा हुन वारी वई खणंदे चोटी ऐं कननि जूं पापड़ियूं खणंदे नक जी चोटी खणंदे ई निकितो हुतां हलंदे सिधो आयो पंहिंजे घर अची पंहिंजे भाउ सॾु करे अदा अची हा अदा अची हीअ वटि सेठ जी कननि जूं पापड़ियूं वापारी जूं ऐं हीअ त नक जी चोटी छा यादि कंदो पलां तुंहिंजो करे अची माना वाजो कमु कई नक जी चोटी जी एवज़ चोटी बि खणी आया पर एक्स्ट्रा जी माना कननि जूं पापड़ियूं बि खणी अची हा छा यादि कंदो इहो बि हाणे जेको जे अगरि सुधरी वियो न आईंदा हाणे कंहिंसां ईअं न कंदो मुड़ुस को हिनखे गॾियो कोन हो चई अदा वञा वाजो कमु कई चई अदा तूं हुएं त ठग पर ठगी मञा कंदे हले कीअं कंदे वञा वॾो कमु करे हेॾी वञा बादशाह तोखे धी बि पनाए छॾी ऐं सॼो सिस्टम ॾेई हेॾी बंगला ठाराए ॾी मिल्कियत तमामु जाम थी न मरी यादि ग़रीब वञा काठियूं वढे अम्मा यार हुजे हा त सही हो अम्मा सुख जो साह को खणे हा धिका थाबा वीचारी खाई साहब मरी अलाह साईं हुनखे जन्नत में अला मक़ाम अता फरमाए बाक़ी जेका पंहिंजी ज़िंदगी असां पाण हसी ख़ुशी सां पिया गुज़ारींदासीं पोइ जेतिरा ॾींहं रहियासीं पोइ अब हाणे ठग बि ठगियूं करणु छॾे ॾिनो हक़ इलाज जी रोज़ी रिस्क ॿई ॿाहिरि कंदा हुआ वक़्तु ॾींहुं गुज़रंदा रहिया नेठि हुन वीचारे बि शादी कई हाणे ॿई ॿाहिरि ॿिन्ही ज़ालनि सां गॾु ख़ुशि हुआ हाणे उहो वीचारो जेको कुराड़ो उन बि किथे पंहिंजी धीउ पणाए छॾी सो बि वीचारो हिन वटि रहणु लॻो सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा जिते हुजो आबाद हुजो अल्लाह हाफ़िज़।